दुनिया छड़िया मुझे दिल भर नबी फरमाए मुझे मुर्दन के खैर सायात को जंगाई सायात को और फलान के नचे फरमा अफसोस तो गया असा जेला गंजे अंदर मेरा भी मना उठा से जिन मुर्दे भाजे कब्र के भाइयों ने छड़िया अल्लाह अकबर कबीरा एदा मानो जालिम थी वया एदा संग दूर थी वया ओ दुनिया वारो जीरे दवे ताड़े सावेदन हुई पर मरी हो बीद बख्शो सच्चे जे जिले ने हल्या वयो एकड़ो एड़ो दरंदो जालिम तां के मिलंदो कुछ एक महीनो पेरा जे जीरन के दिल बख्शो मुर्दा औरत जे कब्र के खोटो करे उन न्याणी निमाणी मैयत सा सना करे बदफेली करे मैयत के अचरे चढ़े आए जने पकड़ो वाल के इकरार जुर्म का करे थोड़े साल वठी जे थोमा इन कम में लगा लाया 50 औरतन सा लगभग मां सना करे चुको आया सो भी मुर्द सा सो भी कब्र फाड़े करे यार ये भी साल है ये भी दिल रखो था असा बुधो था दिल लगी थी ये पे ओ नीण था किरण पया इनके जुरियत की अतिया रात जे वगड़ो ओरी कब्र साल हो एडो वडो गुनाह ओ दुनिया वारो और भला हाज़िर थो तकरिया हाणे थर जे इलाके में मां जलसे में आया 0 पॉइंट इंडिया के बाहर दे बरसातों है बरसात बिजली खिलन है तजल्ली लगी है 40 हर मरिया 50 बटे मानू मरिया ही रब देखा रे बे दुनियारो मां के ना भी जालिम जो मुतकब्बिर जो डाडा है जो मां का डाडो मालाया मां वडो पंजे बिजली सा बरसात जे खिलन है गज गोड़ जे हक सा काजे खिलन के दारे से गाथो के मारो से गाथो जो अल्लाह डाडो हक मथे करे जो अल्लाह सा जी तौबा है अल्लाह सा जी सारी आहे ओ गुनाहगारो जो अल्लाह बादशाह है कुल कुरान जो सुभान अल्लाह कोई तो संभुर करे कुरान है दीदारा खनाना छे कुछ है कुरान अश्क कुरान और मैं दी बिस्मिल्लाह रहमान रहीम वंते हंसी पारा रे सूरत नाम सूरतुल मुल्क अल्लाह कुरान हम ऐलान करेंगे और मैं दी तबारकल्लज़ी बियदिल मुल्क व हुवा अला सुभानअल्लाह बादशाह केरा छो अल्लाह दादा दादा छो अल्लाह मुल्क जो केरा छो अल्लाह सतन आसमान जो बादशाह केर चौदह हर अल्लाह सतन जमीन जो बादशाह केर दरिया समंदर जो बादशाह केर उन ठुड बूटा जो बादशाह केर सिंच चंद्र तारा जो बादशाह केर हयाती ममाती जो मालिक केर है पटा जो मालिक केर है कुल कुरान जो सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह जो कुरान खम भी चला छातो जो कुरान आया बुध कुरान और मैं बिस्मिल्लाह रहमान रहीम प्यासी पारा सूरत आल इमरान आयत नंबर 6 और मैं मालिकल मुल्क तुतिल मुल्क मन तशाउ व तनज़िल मुल्क मिम्मन तशाउ व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर हथ मथे करे जो सुभान अल्लाह बादशाह केरा अल्लाह जो नालो बुलंद आवाज़ से वरदो फायदो थी क्योंकि फायदे जी खबर ना है तब बुखारी शरीफ जी हदीस क़यामत जेरी माशर जे में अवा माता का पूछा तो माशर में क्यों करना गले से सब गाड़ा हो गया
परेशान होता क्योंकि ये खबर ना है तो मुझे पास में केरे बिठा केरे हालत में नशे की हालत में नजर में आई परेशान रब साईं पंहिंजे कावड़ अल्लाह जे कोरट सती जमीन आसमान के अल्लाह आंगुर कर रखी मिशका शरीफ की हदीस अल्लाह ये फेराइंदो ऐनल मुतकब्बिरून व ऐनल मुतजब्बिरून डाढा काडे सरदार रईस ये नवाब होता ये जालिम जे के जुल्म कंदा हुआ ये पराया घर डाईंदा हुआ पराया घरन के साड़ींदा हुआ मानू माराइंदा हुआ काडे अनल मलक मा बादशाह ऐन मुलकुल अर्ज़ जमीन जा बादशाह काडे विया कोई गालण जे ला तैयार न होंदो जिते नबी रसूल जी जुबान ते नफ्सी नफ्सी जो सदाओ होंदो त केरा दुनिया जो सिकंदर माया जो लाल बादशाह जे रब जे सामो मो खणी सके दुनिया वारो माशर दुखियो आहे ओ दुनिया वारो माता के गाल बुधाया पे माशर जे मैदान में बुखारी शरीफ जी हदीस आहे प्रमाण आंदो कंडो बिछोंदो परेशान आंदो अल्लाह फरमाए दो बाना ये दो परेशान छो आए बगर ले चढ़े को वारो आए मबूद आए परेशान आए रब के कैल माए अल्लाह बने का बुधन चाहे पो माशर वारन के बुधान चाहे पो इन जे दिल में छाए बानो चवे तो अल्लाह मां परेशान किया ना होगा अल्लाह किया ना रो बाजरे अल्लाह में खेद साधो लाल का भरला है पूरी डायरे रो को गुनाही गुना कारण ही कारण अल्लाह ने की जो कना लाई नाए अगे जानम नजर में आए बहन जे करे रोई रहे परेशान आया अल्लाह फरमाए दो बाना तो के गुनाह तो जा याद पर तो के हुआ रात याद आए के नाए अल्लाह केड़ी रात आए जेमी तू नेकी किया अल्लाह केड़ी नेकी क्योंकि एड़ी का रात याद ना है जेमी माता जिन पढ़ो हो जाऊं अल्लाह तो के सदो गयो जाऊं या कुरान की तिलावत या रात जे वगड़े में के खैर खैरात नहीं आया अल्लाह मुझे तो बिल्कुल याद ना है तेरी ने किया मोरा अल्लाह के दो रहीबा मुझे अल्लाह के दो करीबा है और मुझे रब अल्लाह फरमाओ मुझे बना सख्त सर्दी जी रात में बिस्तरे ते सुतो पयो है नींद जी हालत में तो पंजे पासे के तब्दील करो करवट के तब्दील करने माल तुझे सुभान मालिक अल्लाह बारात के छा खबर वहाँ कबूलियत वाली घड़ी हुई अल्लाह राजी थी जिंदगी जा गुनाह माफ करे छजा तमाम वही जन्नत में चो सुभान अल्लाह हथ मथे करो सुभान अल्लाह तो चो मां कुरान जो दीदार कराया मुझे रब खिलो बेरवाला मां के सजे रहो अरे दो मजमू आयो अल्लाह नजमी जे सदके असा दोई आयो मुजरिम आयो इन सब मजमन में हाफिज भी थे आलिम भी थे हाजी भी थी दाढ़ी वाला भी थे अल्लाह बार भी आया थे अच्छी दाढ़ी वाला भी थे ओ मुझे मौला कोई न कोई तो के प्यारो हुंदो अल्लाह न प्यारे बानी जे सदके अज असा के माफ फरमा भैया तो मथे करे अल्लाह के चोना अल्लाह सा के माफ फरमा अल्लाह सा जी सच्ची दिल सा तो भाई रब सा लेखा न गजा माशर जे मैदान में जन्नत रजा हिसाब किताब लग जा ओ अल्लाह बादा है किया तो बारा है खुल कुरान तो सुभान अल्लाह दुआएं तो सापुर्द करे कुरान दीदारा खनाना छे गुशने कुरान फरमाती बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम दो दुनिया जा मुसलमान प्यासी बारा सूरतुल बकरा अल्लाह कुरान में ऐलान को
कुरान जो ॿुधण ते सवाब हिन दिल भर जो ॾिसण में सवाब आहे पर दुआई साल खाए बादी अन्नी व इन्नी करीब तो सुभान अल्लाह फलो पावा तो कुरान सच्चो वडे 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 आवाज सां कयो तो कुरान जो कदर छो त हिन दुनिया में अहिड़ा माण्हू भी पैदा थिया सरकश एक साजिश जे तहत उन्हनि जो गिरोह ठाहियो वियो टीम जोड़ियो वियो असांजे ज़िले कश्मीर जकमाबाद जे इलाइक़े में हिकिड़े ई महीने में 5 जगहनि ते अल्लाह जे घरनि में गिरी खैस करे ज़ालिमन मुर्तदन पलीतन उन ज़ालिमन काफ़िरन कुरान मजीद जे अलमानन के बहियूं ॾेई करे हिकु कुरान ना ब कुरान ना दा कुरान ना अलमान जो अलमान सारे कुरान के केरी बनाए छॾो कयो कुरान जो कदर एक अहम साज़िश आहे के थो ईअं कराए कंहिंजे चवण ते ईअं थिए थो पियो दुनिया वारो असां मुस्लमान जे मुल्क में असांजे वतन ॻोठ में हूअं त तव्हां वॾा ख़ैर थी आयो थोरी ॻाल्हि ते ॾाढा खून कंदा आयो असांजे सिंध जे मुल्क जे अंदर असांजे ज़िले कश्मीर ऐं शिकारपुर तक छेड़ झगड़नि जो रोज़ा उते इहो ज़ुल्म थी रहियो आहे कुरान ते कंहिंखे गैरत न पाए बकरी जे चोरीअ ते मुड़ुस मारींदा हो माल जे खेस ते मुड़ुस मारींदा हो छेड़ा कंदा हो कबीलनि जा कबीला चट कंदा हो ॾाढा मुड़ुस मारींदा हो इहा बि गैरत धारे जो कुरान असांजो किताब अल्लाह जो कलाम असांजो ई आहे हिन कुरान ते ईमान आहे हिन ते बि गैरत आणे कुरान जे साड़ींदड़नि खे अहिड़ी महक ॾियो जो दुनिया ॾिसे त ॾकी वञे अफ़सोस हिकिड़े माण्हूअ खे पकड़ियो छो बि पुलिस खे रिमांड में रखी छॾियो मां तव्हां खां पुछां थो कोई एसपी जे ऑफिस या कोर्ट जे अॻियां हवाई फेर करे छा उनखे जज छा उनखे सज़ा ॾेई छॾींदो छा न न मौत ॾेई छॾींदुसि फांसीअ ते ऑर्डर ॾींदुसि एसपी फुल फ्राई करे छॾींदुसि मारे छॾींदुसि हिते हिनखे गैरत आई आहे जेको कुरान खे सारे मस्जिदनि खे उनखे रिमांड में रखियो काॾे वई मुसलमानो हथ मथे करे चए असांजो मुतालबो आहे जिन कुरान खे सारो आहे बेहुरमती कई आहे उनजी सज़ा खोली आहे मौत हथ मथे करे चओ असांजो मुतालबो नारे तकबीर अज़मत कुरान अज़मत कुरान कुरान करीम जे सारी दरन जे मथां लाने कुरान करीम जे तौहीद कंदड़नि जे मथां लाने नारे तकबीर याद रखो अब पंहिंजा जॾहिं मिलियल हूंदा आहिनि त पोइ धारे खे वारो मिलंदो आहे घर में चोरी करण जो घेरण जो धारे तव्हांजी ॻाल्हि सम्झो पक सया अथमि पंहिंजा धारे पंहिंजा हूंदा आहिनि त पोइ पराए खे आसानी लॻंदी आहे अलाह जे घर में घेरण करण मजनि खे साण कंहिंजे वस जी ॻाल्हि आहे ऐं कहिड़ा माण्हू अॼु वाइदो कयो त इंशाअल्लाह असां क़ुरान जो क़दुरु कंदासीं एड़े के मखसूस माण्हूअ खे जेकॾहिं मश्क करे ॾिठोसीं मच जे अंदरि गिरंदे के मवाली के जर्सीअ खे त बिल्कुलु फौरन उनजो जाइज़ो वठंदासीं इहो वॾो हिकिड़ो साज़िश हली रहियो आहे असां मुस्लमान जे ईमान खे कमज़ोर बणाइण जे लाइ हिकु मज़ाक बणाए छॾियासीं अॼु वाइदो कयो क़ुरान जो क़दुरु कंदासीं मतां तव्हां चओ क़ुरान जा दुश्मन वेरी हाणे पैदा थिया आहिनि न नबी साईं जे दौर खां वठी वियो आहे तॾहिं त अल्लाह 1500 साल पहिरियां क़ुरान अच्छा हिकिड़ो हाणे वरी 2-3 ॾींहं हफ़्तो गुज़रियो हिकिड़ो माण्हू वरी इंटरव्यू पियो ॾे पाण खे डॉक्टर बि सम्झे पियो वरी होशियार बि सम्झे पियो वरी सियासतदान बि सम्झे पियो जेको चए पियो त क़ुरान अल्लाह जो किताब न आहे अहिड़ा माण्हू बि आहिनि हिन वक़्तु बि मीडिया जे साम्हूं चए पियो त क़ुरान अल्लाह जो किताब दलील छा आहे चई दलील इहो आहे त छा अल्लाह क़ुरान लिखी मोकिलियो आहे छा या नबी क़ुरान लिखियो आहे छा अहिड़ा दलील तमोजा दोस्त अजीजो रब के पतो हो
क़यामत अहिड़ा लहीन बुछड़ा माण्हू ईंदा जेके कुरान जा दुश्मन हूंदा। पोइ अल्लाह कुरान जे दुश्मन जे लाइ पाण कुरान में चैलेंज जो ऐलान करे छॾियो। क़यामत जो सुभान अल्लाह, फिर कुरान जो सुभान अल्लाह। कोई दसा बुर करे सुभान अल्लाह तो बसे में कुरान है दीदारा खनाना छे गोशने कुरान क्या आया अश्क कुरान पर मैं दी बिस्मिल्लाह रहमान रहीम मेरा सिपारो है सूरत बकरा है मुझे सब अल्लाह जो कुरान खुल पयो है आयत नंबर 23 है कुरान जे दुश्मन है मन कुरान के बचल कंदर कुरान छातो जय कुरान पर मैं इन कुल तुम फी रैब मिम्मा नज़रना अला अब्दना फातू बसूरत मिन मिस्री वदू शुहदाकुम मिन दूनिल्लाह इन कुंतुम सादिक़ीन। हथ मथे करे तो सुभान अल्लाह। अल्लाह फरमायो कुरान जा मुनकिरो दुश्मनो ताके मोकला चैलेंज अचो मैदान ते ता चताई कुरान अल्लाह जो किताब कोने ता अचो पाण भी अचो पांजन के गडायो अपने दादन मुर्दन के उथारो कबर मां क़यामत तक फसी आणियो बली आणियो वडा शायर आणियो इंजीनियर आणियो डॉक्टर आणियो बारन मुल्क का पढ़ने वाला माण्हू गडायो कुरान 30 पारा तना 30 पारन मां नंढड़ी सूरत कुरान जड़ी ठाए त ॾेखारियो। अल्लाह फरमायो इन कुंतुम सादिक़ीन जे करे ता सच्चा सचन जा पुट आयो त अचो मैदान ते अज भी उन कुरान जे दुश्मन के कुरान जो चैलेंज ता कुरान अल्लाह जो किताब लायो एडा वडा मोतबर मुर्स माण्हू आयो त आड़ो कुरान जो किताब नंढड़ी सूरत ठाए ॾेखारो यारो असां जो ईमान अकीदो आहे पूरे कुरान ते पंहिंजी जाइ ते नंढी सूरत पंहिंजी जाइ ते हिकिड़ो लफ़्ज़ ठाहे न सघंदा छो त ही अल्लाह जो कलाम आहे रब जो किताब आहे। दुनिया जा मुल्क रखे आया मिटजी वया मिटीअ में मिली विया कुरान अज भी ज़िंदाबाद आहे। हथ मथे करे चो सुभान अल्लाह। कुरान अज भी परवाह थो करे ताजे भितन जे अंदर पर बाहर जे अंदर शहरन जे अंदर देहातन जे अंदर कुरान जो आवाज गूंजी रहियो आहे। क़यामत कुरान रहंदो कुरान वारा रहंदा हाफ़िज़ रहंदा आलिम रहंदा कोई कुरान जो सुभान अल्लाह। यार तू दुकानदार पंहिंजी दुकान जी हिफ़ाज़त कंदो आहे सवो कणक जी स्टॉक करे रखे उन जी चौकीदारी ॾींदो आहे खोटे जो मन खणी चूंडे रखे उन जी हिफ़ाज़त कंदो आहे होटल जी हिफ़ाज़त कंदो आहे रेड़ी लॻाए उन जी चौकीदारी ॾींदो आहे। ही कुरान किताब इन जो मुआविल कोई ना है तोखे के चयो आ मुंहिंजा यार चढ़ियो त नथो आहे इन जो मुआविल केरा हथ मथे करे सुभान अल्लाह त चो मां कुरान ॿुधायां कुरान पर में बिस्मिल्लाह रहमान रहीम 14 सिपारा है सूरज नालो सूरत ले जरा है अल्लाह कुरान में ऐलान करो आयत नंबर 9 है सातो थे कुरान पर में इल्ला नहन नज़लना ज़िक्र व इल्ला लहू हाफ़िज़ून। वह कुरान तो सुभान अल्लाह। कुरान भी रांदो कुरान के पढ़वारा कुछ न करे सके। अल्लाह फरमायो कुरान के नाज़िल सांचो जा मुहाफिज़ भी असीं पाण आहियूं। अब तू जे करे दुकान जो चौकीदार कने कने तुझे दुकान के भी खाट लगे तो चोरी थी छो मानो इंसान बशर निंद जे गलबी में झटको अची तो चोर ॾो संभरी वेठो लठायो खाट में माल खई अल्लाह जी फरमायो
मां तो आया न निंद्र अचे न निंद्र जी ऊंघ भी अचे अल्लाह निंद्र खां त पाक आहे ऊंघ खां भी पाक चो सुभान अल्लाह उके निंद्र अचे मुल्क जा मुआफिज़न के निंद्र अचे पुलिस चौकीदारी में आके निंद्र अचे भारत फौजी के निंद्र अचे मुल्क जो छा थींदो दुनिया वारो अल्लाह फरमाओ जेकॾहिं मूंखे निंद्र अची वई जो छा थींदो सिज चंद्र जो छा थींदो धरतीअ जो छा थींदो जेकॾहिं दरिया खमताए वञे मुल्क जो छा थींदो समंदर गाजी करे कराचीअ में लही पे मुल्क जो छा थींदो दुनिया वारे जेकॾहिं गर्मी ज्यादा तेज थी वञे दुनिया वारनि जो छा हाल थींदो सर्दी वधी वञे छो त जेको सबर वेठो आहे मुल्क जो बादशाह वेठो आहे हाल जो इन शइ खां गाफ़िल थी वञे हा जहान नालो है दुनिया नालो है निज़ाम धरो थी वई आहे हर शइ खे अल्लाह पंहिंजे मियार मिक़दार में कंट्रोल सां बीहारियो वेठो आहे उहो केरा चो मुंहिंजो अल्लाह जेको निंड खां ई पाक तॾहिं त दुनिया जो निज़ाम हले पियो अॼु वाइदो करे इंशाअल्लाह क़ुर पढ़ंदासीं मां छा चयुमि इल्ला मन ताब तो मां कंदो रब खां माफ़ी वठंदो अब माशर जो ॾियारो ॾुखियो आहे के पर रब जे रहमत खां ना उम्मीद न थिजो ॿुधो दुनिया जा मुसलमानो मुझे दिलबर नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा जे झुरमटे महफिल में हदीस मुबारक बयान पिया कनि माशर जो मौज़ू हुयो फरमाए अल्लाह शफा जो करीबो मां सिफारिश करे पंहिंजे गुनहगारनि खे जन्नत वठी ॾींदुमि जन्नत में वेंदा जन्नत में वेंदा पोइ हिकिड़ो अहिड़ो माण्हू आख़िर में बचंदो जेको आख़िर में जन्नत में वेंदो उनजी मोहम्मद अरबी के खबर आ साहबा फरमायो या रसूल अल्लाह वो केड़ो मानो जेको आखिर में जन्नत में वेंदो केड़े हाल में हूंदो काथे हूंदो ॿुधो नज़रूं मुंहिंजे अखियुनि में मिलायो दिल दिमाग़ जी तवज्जो मुंहिंजे तरफ़ तोखे माशर यादि अची वियो मुंहिंजी तौफ़ीक़ मिली वई रब रहीम करीम आहे इहा ॻाल्हि तोखे सम्झ में अची वई दुनिया वारो मुंहिंजे दीवर नबी फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो जंहिंजा गुनाह सवाब बराबर थी पवंदा जन्नत जे विच में वेठो हूंदो उनजो मुंहुं जहन्नम जे तरफ़ हूंदो पुछड़ी जन्नत जे तरफ़ हूंदो वेंदो थोड़ी देर ताईं वेही करे अल्लाह खे वाधाईंदो मुंहिंजा अल्लाह चवंदो जी मुंहिंजा बाना चवंदो अल्लाह मुंहिंजो नंढड़ो अर्ज़ु आहे अल्लाह कबूल फरमा केड़ो तुझो अर्ज़ु चवंदो अल्लाह मुंहिंजो मुंहुं जन्नत जे तरफ़ा पुठी जन्नत जे तरफ़ा अल्लाह जन्नत जे तपस मुंहिंजे मुंहुं खे साड़े छॾियो आहे अल्लाह महिरबानी कर मुंहिंजे मुंहुं खे जन्नत जे तरफ़ कर पुठड़ी खे जन्नत जे तरफ़ अल्लाह फरमाईंदो वरी तो सवाल न कंदे चवंदो अल्लाह वरी सवाल न कंदो बस आखिरी ॻाल्हि अल्लाह फरमाईंदो फरिश्तो इनखे फेरायो पुठड़ी जन्नत जे तरफ़ गयो मुंहुं जन्नत जे तरफ़ गयो तो वेंदो थोड़ी देर वेंदो वेही करे चवंदो अल्लाह फरमाईंदो जी मुंहिंजा बाना अल्लाह फरमाईंदो वरी नमूने चवंदो अल्लाह पको वादो बस आखिरी सवाल आहे तुंहिंजे इज़्ज़त जलाल जो कसम वरी सवाल न कंदो अल्लाह पुछड़ीअ खे भी जहन्नम जे तपश साड़े छॾियो अल्लाह महिरबानी कर थोड़ो जहन्नम खां परे कर जन्नत जे वेझे कर अल्लाह फरमाईंदो फरिश्तो जन्नत खां थोड़ो परे कयो जन्नत जे वेझे कयो वेंदो देर ताईं
दो वरी जो दो मुजावा रफन दो जी मुजावाना अल्लाह बस आखिरी और इंसाना उम्मीद जे लालच में आ तो रहमान है तू रहीब है जे रहमत के तो समझाई ना एक नाव समंदर है मुझे प्यार खा 70 गुना ज्यादा गुनाहगार सा प्यार गणवारो कुरान छो सुभान अल्लाह बैयत मथे करे सुभान अल्लाह छो कुरान छो दीवार बनाया छतो छो कुरान दिया बुख कुरान पर में बिस्मिल्लाह रहमानिर रहीम 24 सिबारा है सूरत ज़मरा है अल्लाह कुरान में ऐलान को छतो छो कुरान पर में कुल इबादी वल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफूरुर रहीम मथे करे तो सुभान अल्लाह अल्लाह से बस आखिरी वाद दुआ वरी सवाल कंदो वरी न पूछो पर अल्लाह से फरमायो चाहे मुजाबानो अब्दुल लफ्ज अल्लाह से के महबूब लफ्ज अब्द बार आजिजी वाला अल्लाह ने मुजाबानो मुझे रहमत का नाम न थियो गुनाहगार आयो सब गुनाहगार आयो पेरन खाटी सर तक वार वार गुनाह का भरियो पियो अल्लाह फरमायो करे भी रब जे रहमत का नाम ही न थी जा 80 साल तुझी उम्र थी भैया रब की रसाई आने मोटी दी रब जे दरके 80 साल वारे रब के जाने तुझे उम्र जे मुताबिक उन रुठल रब के रुठल न दिसंदे पर चल दिसंदे अया खुश दिसंदे रब खुश थींदो अल्लाह से का गुरु तौबा कयो माफी वठो रब से खुश थींदो मानन का गुरंदो नाराज थींदो अब अगर समझ में आई क्या आवाज करें अदा लोग भी सौट मासा लोग भी किसी सुनिया या लेचिया बात आई लोग भीग कतरो आवाज थे के नहीं अब अगवा का जता लोग है किसी भी फाल सका डालिया मुझे अब लोग नहीं खबर नहीं है रास्ता कर्ज गिरा है पैसा गिरा है गरीबी मिस्किन मर्दम नाराज जे करे माशवा न लोठू दूध बेटा बेटा भाकुरा पाया मौली साहब जोड़ में बुजुर्ग दुनिया हमने जे करे मौली साहब बार कर्जा जरूरत भी खुशा साईं शिया दमार तंग करा दुनिया वार माश लोठो नाराज भी आरा न लोठे राजी भी आरा दस्तूर जीवे मैं अल्लाह कुदरत जीवे मैं अल्लाह कानून जीवा अल्लाह फरमाए नगे मनाश न लोठे नाराज भी आरानो लोठे मराजी भी आरानो मनाश लोठे तेरा नताशा नामीद नबी ऐसा भूल करे कुछ इंशाअल्लाह मर्सी रब्बा लोठे रब्बा देखो इंशाअल्लाह अल्लाह ची अल्लाह से मुझे जन्नत जे दर पे दे यार भला नसात सी जन्नत में मजा कर अल्लाह जे फर्ज करके भला हदीस पाक में मुख्तलिफ किताबन में रिवायत है अल्लाह से मुझे जन्नत जे दर पे यार इसमें जो किसा जो जन्नत जा मजा वरी मस्त जी आने मेरी सिकर का जो वो तो दिखाई भी नहीं आने दिसी करे वरी जो इश्क मस्त जी वरी जो दो अल्लाह रब्बुल अजीम जाबाना जो दो अल्लाह ये दो पंधड़ो करे आयो आने तो पंध सोलो के आची करे आने तवे जो जीवयो
मुझा अल्लाह हाणे त परे नाया सब जन्नत में मजा था करनी मां एकड़ो बदबख्त बार वेठो अल्लाह मुझे मेहरबानी करो एडी वडी मेहरबानी की जन्नत खां वठी जन्नत जे दर ते आंदी आए थोड़ा जन्नत जो दर कपाए छड़ी दी त तुझी मेहरबानी अल्लाह जो रहमत जोश में दे घर में दो फरिश्तो जल्दी करो देर न करो मुझे पाने के जन्नत रही छड़ो अल्लाह खुश थी वया तो सुभान अल्लाह अज वादे को रब के राजी करना जो कुरान पढ़ना ओ एनो अल्लाह दुनिया जो अंदर वडो रहीम आहे वडो करीम आहे वाजन दे परावन तो मने इसमी रहमत करे को ओ रहमान आहे हमले इसमी रहमत करे को सना खां पत्ता है खुदाया दम बदम तेरा जो सुभान अल्लाह सना खां पत्ता है खुदाया दम बदम तेरा ज़मीनो आसमां तेरे हैं मौजूद अदम तेरा जो तेरा खा कर तेरा शिकवा करे या रब ताज्जुब है कि उस पर भी रहे लुत्फ़ो करम तेरा कैसा वायदा इंशाल्लाह सच्ची दिल से तौबा करा जुल्म जेका आयत पढ़ी आहे इल्ला मन था रब साईं उन सां मोहब्बत प्यार कंदो आहे जेको सच्ची दिल से तौबा करे बाकी तस्बीह गुरे जड़ी साण हुजेस या फबा करे तौबा भी करे और कारे वेठो हुजे पराए माल के जलसे में भी काफी एड़ा माण्हू हूंदा आहिनि हिकिड़ा उथंदा न कोई इम्प्लीकेशन ॾिसजो वञी करे एनसी कटियल हूंदो थाणा ते साईं मोटरसाइकिल कमु जलसे में क़ुरान पियो पढ़े न चंपलू था छॾण न मोटरसाइकिल था छॾण पिया असां मल वञी करे गाॾी में बि खतरो आहे हिकिड़े दफ़े में मोदी साहब कार में क्या आया न मुड़े आया तंहिंजे करे ख़ुदा खे मञो तौबा कर सच्ची दिल सां तौबा छाखे चइबो आहे माना सच्ची दिल सां माण्हू असम में इरादो करे त आइंदा गुनाह न कंदुसि ऐं पशेमाने नादिम थिए पोइ अल्लाह से फरमायो ओ शैतान इब्लीस तो में या पावर है ताकत मुझे दिया जो क़यामत तक तू जिंदा भी आहे माण्हुनि जे रग खून में रलमल थी करे तू माण्हुनि खे भुलाईंदो रहंदे गुनाह ते मजबूर कंदो रहंदे तौबा कंदा वेंदा क़यामत तक माफ़ कंदो वेंदो ॾाढा ॾिसो सुभाणे माशाअल्लाह असांजा सिंध बलोचिस्तान जा खतीब जा सदर लाजवाब हजरत मौलाना अब्दुल जब्बार हैदरी साहब माशाअल्लाह पहुंची चुका है साईं जी वॾी महिरबानी दुआ कयो अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांजे तव्हांजे हाज़िरी खे क़बूल फरमाए साईं जन वॾड़ा आहिनि अकाबिरनि खे इंतज़ार करणु मुनासिब न आहे ऐं तमामु नात ख़ान ऐं बुज़ुर्ग उलमा इकराम तमामु घणा आहिनि अल्लाह साईं खां